अरे यार बच्ची पकड़ यार बच्ची पकड़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त जो पंहिंजो बाग़ी ज़ेब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो STR सिंधी चैनल। काफ़ी ॾींहंनि खां पोइ तव्हां हिन गाॾीअ ते मूंखे ॾिठो हूंदो। उहा सूरत हाल त तव्हांखे ख़बर आहे छाजे करे सिंध ऐं बलोचिस्तान सॼो पाणीअ हेठां। सो असां बि सिंधी आहियूं, सिंध में रहूं था, असां पाणी जी लिपेट में आहियूं। सिर्फ़ु बचियलु असांजो पंहिंजो शहर खाड़ा हुआ जिते अञा ताईं पाणी न आहे पुॻो, बाक़ी असांजे चौधारी पाणी आहे। उन जे बावजूद बि दोस्तनि सां मज़ाक मस्तियूं हलनि पियूं वेठियूं, ॾुखिया ॾींहंनि से वेंदा गुज़री। सो अॼु असां गाॾीअ ते निकिता आहियूं ऐं अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त असांजे ॻोठनि जे भरिसां जेकी सूरत हाल आहे, सफ़ा हालति लॻी पई आहे। उहा अॼु उन जा मंज़र तव्हांखे ॾेखारींदासीं त असांजे ॻोठनि मां कहिड़ी हालति आहे, पाणीअ जे करे केतिरा नुक़सान थिया आहिनि। हीअ सूरत हाल आहे असांजे ॻोठनि जी। चौधारी पाणी ओवरटॉप करणु लॻो आहे। हाणे सूरत हाल ॾींहों ॾींहुं बिगड़ंदी पई वञे, रब रहम करे। दोस्तों तव्हां ॾिसी सघो था रोड जे ॿिनि पासनि खां पाणी आहे। ओवरटॉप जे करे तव्हांखे ख़बर आहे वीडियो ॾिठो तव्हां, तो ही सॼा घर तबाह थी चुका आहिनि, सॼा पाणीअ जे हेठि। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहे सिस्टम आख़िर केसीं ताईं हलंदो। ॾाढी तकलीफ़ पई थिए, छाजे करे असांजा माण्हू घर ॾाढा परेशान ऐं दरबदर लॻा पिया आहिनि। ऐं सूरत हाल एतिरी ख़राब थी चुकी आहे जो जेके मुस्तहिक सफ़ा ग़रीब वेठा आहिनि, उन्हनि खे हिन महिल सही नमूने सां राशन न आहे मिलियो त उहे पंहिंजे खाइण पीअण जे लाइ कुझु करे सघनि। कुझु करे त कोन था सघनि, बहरहाल ॾिसी सघो था ही घर। दोस्तों ही मुंहिंजे पोयों जेके मंज़र ॾिसो था वेठा, इहे पीरसण मंज़र आहिनि। खाड़ा टू पीरसण जेको रस्तो वञे थो उन जा मंज़र आहिनि। रोड जेको हाणे असांजी अलाए केतिरी तकलीफ़ुनि बाद ठहियो हो, उहो हिन पाणीअ सॼो तबाह करे छॾियो। सूरत हाल असांजे पोयों तव्हां ॾिसी सघो था अहिड़ी आहे। हीअ हेॾे पाणी, हेॾो पाणी, सिर्फ़ु ही रोड बचियलु आहे जंहिंसां असां वञूं था पिया। चौधारी बहिराण हाईवे मुकमल तौरु केॾी महिल अहिड़ो बंदि थो थी वञे जो उन जी बि सूरत हाल ख़राबु आहे। उन जे बारे में तव्हांखे लाज़मी आगाह कयां थो उतां जी छा सूरत हाल आहे। हीअ त सिर्फ़ु शॉर्ट रोड आहे, पोयों ॾिसी सघो था। हलो तव्हांखे अञा बहिराण हाईवे जी हालति ॾेखारियां। ही बहिराण हाईवे खे बचाइण जे लाइ पाणी खे जेके हिननि बंदि ॾिना आहिनि, सो तव्हां ॾिसी सघो था। हक़ीक़त में इन बहिराण हाईवे खां ही जेको केला आहिनि, इहे तक़रीबन 7 फुट हेठि आहिनि या 7 फुटनि खां मथे आहे अञा। हीअ अलाए केतिरो हेठि हुन बावजूद बि हीउ रस्तो तव्हां ॾिसो था, हीउ रस्तो आहे जेको सॼो पाणीअ में। ही केला सॼा
पूरा मुकम्मल दौर असांजे पासे तबाह थी चुका आहिनि। बंदि जॻह न वञनि हा त इहो ओवरटॉप करे हेॾो मेराण हाईवे खे बि मेराण हाईवे होॾो ओवरटॉप करे थी पई पोइ तां हेॾो न आई आहे। हीअ मंज़र ॾिसी सघो था, सॼो पाणी हेॾो पाणी अचे थो, ख़बर न आहे काॾों थो अचे, हेॾो सिस्टम बंदि थियल आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधायां पियो त मेराण हाईवे ओवरटॉप करे पियो वेठो पाणी सां, हिन महिल ओवरटॉप करे पियो वेठो। तव्हां साम्हूं ॾिसी सघो था असांजे पोयां ओवरटॉप करे पियो वेठो। ऐं मेराण हाईवे बाग बचरागम करे पई वेठी ऐं पीरोसण खां कुझु अॻिते आहे उतां बाक़ाइदे तक़रीबन मेराण हाईवे ते तक़रीबन 3 फुट खां 4 फुट पाणी अञा हले थो पियो। अलाए केतिरी ट्रैफिक खे ख़ासि करे ट्रैफिक जो घणो इशू आहे, उनजे करे अॼु कुझु न कुझु हल्काई आहे मेराण हाईवे ते। बाक़ी हूअं त सदाईं ट्रैफिक हूंदी आहे बाक़ाइदे। तो साम्हूं तव्हांखे लाइव ॾेखारींदो हिननि मंज़र ई। हीअ साम्हूं ॾिसो था पिया। उहो जेको रोड जे मथां बीठो आहे, बसि रोड छिॼी पवंदो पाणी में, पोइ उते ई बीठो हूंदो पाणी। हाणे छिॼरानी ईअं बीठो हूंदो, पोइ ॼाण हाणे हीअं बीठो ॾिसणी इहो काॾे ईंदो इहो पाणी, इहो ज़मीन खां बि पंहिंजो जेतिरो साल में दोस्तों ये सूरत हाल आहे मेराण हाईवे जी। पानी ॾिसी सघो था साम्हूं, तक़रीबन 2 किलोमीटर पाणी आहे। इहा मेराण हाईवे आहे। ये एतिरो ज़ुल्म लॻो पियो आहे चौधारी। हीअ असां हाणे मेराण हाईवे ते बीठा आहियूं। असांजे पोयों पाणी ॾिसी सघो था, सॼो पाणी आहे मेराण हाईवे तव्हांखे नज़र ई कोन ईंदो। बसि माण्हू छा थो चई सघे, अफ़सोस थो थिए यार, सॼी सूरत हाल ख़राब थी चुकी आहे हिन पाणीअ जे करे। पोयों ॾिसी सघो था ट्राला अचनि था पिया, बहरहाल सॼो पाणी आहे हेठां। ख़ुदा न खां कुझु ग़लति न थी वञे, न ई को नुक़सानु थिए अलाह करे। सो उमेद आहे त तव्हांखे हीउ व्लॉग बिल्कुलु पसंदि कोन आयो हूंदो, छाजे करे सूरत हाल ई अहिड़ी आहे त छा कयूं। तो व्लॉग बि इंशाल्लाह तव्हांखे पसंदि न आयो हूंदो।